दिन भराई केतरी कीमत नवा सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत नवा नई वरी शैतानगिरी प्यार थियो नई वरी शैतानगिरी प्यार थियो आप ॿुधो सिंधूअ खे था बंद ॾियो छो फिटी थव छो थव ॾाको लथो एतिरी हीअ क़ौम पे हिम्मत नवा सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत नवा हाओ लापरवाह आहियूं सचो आहे हाओ लापरवाह आहियूं सचो आहे पंहिंजे दिल जा शाह आहियूं सचो हाओ लापरवाह आहियूं सचो आहे पंहिंजे दिल जा शाह आहियूं सचो आहे थी सके गुमराह आहियूं सचो आहे पर सिंधी कोई बि बेगैरत न आहे सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत न आहे कोन थो आऊं चवां हथियार खण कोन थो आऊं चवां हथियार खण समझ वारा ऐं सच्चा गॾु यार खण ऐं जबाई क़ौम जो कुझु बार खण हथ रादुआ ॾमर क़िस्मत नवा सिंध कंहिंजे पीउ जी मिल्कियत नवा जो चवे मां धारियो हां तंहिंखे लोथे कढणो आहे जो चवे मां धारियो हां तंहिंखे लोथे कढणो आहे हीअ सिंध सिंधियुनि जी आहे हिते सिंधी रहणो आहे जो चवे मां धारियो हां तंहिंखे लोथे कढणो आहे हीअ सिंध सिंधियुनि जी आहे हिते सिंधी रहणो आहे जो खाए पीए सिंध जो ऐं सॾराए बाबनि जो तंहिं नमक हरामीअ खे वञी छे हिते छॾणो आहे हीअ सिंध सिंधियुनि जी आहे हिते सिंधी रहणो आहे जो पाणी बंदि करे पक सम्झ यज़ीद आहे जो पानी बंद करे पक समझ यजीद आहे जज्बाए हुसैनी सां सरशार थी विढ़णो आहे हीअ सिंध सिंधियुनि जी आहे हिते सिंधी रहणो आहे कमज़ोर ड्रिबाई आहे पर बेगैरत नाहे कमज़ोर ड्रिबाई आहे पर बेगैरत नाहे हिनखे बि वठी हलजो जॾहिं ॾिसो त लड़णो आहे हीअ सिंध सिंधियुनि जी आहे हिते सिंधी रहणो आहे अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि करे हाणे मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे थकाए विधो हूंदो अच्छा हक़ था पंहिंजो घुरूं हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बग़ावत कीअं थी जॾहिं सिंध यूनिवर्सिटी जा शागिर्द पाणी था घुरनि तो उन्होंने बगावत जो केस तो लगे कंडेम था कयूं असां हिनखे ही बर्दाश्त कोन कंदासीं असां त असांजे सिंध जे शऊर ते पाणी घुरण ते बगावत जा केस थियनि हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बगावत कीअं थी दाह फितरत दर्द में आहे शिकायत कीअं थी हक़ हलाल जा मुंहिंजा तेरा तंते तुंहिंजा आहिनि घेरा चोर चोरी तूं करीं लिकी लेकिन मुंहिंजा पेरा शइ बि मुंहिंजी चोर पी मां ही शराफ़त कीअं थी हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बग़ावत कीअं थी ऐं मुंहिंजी बेड़े सभु कमाई मुंहिंजी बेड़े सभु कमाई जंहिं तो आकह न पाई मुंहिंजी बेड़े सभु कमाई जंहिं ते आकह तो न पाई बेफिक्र थी पियो फबाई आपणे जी बादशाही मुंहिंजी बेड़े सभु कमाई जंहिं ते आकह तो न पाई बेफिक्र थी पियो फबाई आपणे जी बादशाही मुंहिंजी मूड़ीअ खे विराई ही विरासत कीअं थी हक़ था पंहिंजो घुरूं पोइ बग़ावत कीअं थी तेरी मेरी मेरी साऊं तेरी मेरी साऊं भावड़ा ये करी तू तेरी मेरी साऊं भावड़ा ये करी तू मां कमाया ऐं मुंहिंजी भूं ठठ तुंहिंजा तुंहिंजूं मौजूं बुख में बदहाल आऊं बुख में बदहाल आऊं वो शराफत कीअं थी ऐं बेईमानी बदगुमानी जा बजा आमद रवानी
बेईमानी बदगुमानी जा बजा आमद रवानी हक मक्तल लाह वाड़ियल यक तरफा हुक्मरानी कोट बाई खे मञाए पंहिंजी रियासत कीअं थी हक था पंहिंजो गुरम पोइ बग़ावत कीअं थी हाणे त बस न बाबा हाज़िर साईं मां मौलविन था सदके आऊं सभिनि था सदके सभु पंहिंजा छो त ही ज़ोन ॻाल्हि आहे त असां जॾहिं मुल्लो चऊं था त उन सोच जी ॻाल्हि था कयूं तीअं ई दिलि थी कठोर आहे क़ुरान तोते जियां रटियो अथई कयो न दिलि सां तो दौर आहे ऐं असांजी राहत आहे मोहबतुनि में असांजी राहत आहे मोहबतुनि में अव्हांजी रोज़ी आहे तफ़रक़नि में असांजी राहत आहे मोहबतुनि में अव्हांजी रोज़ी आहे तफ़रक़नि में अव्हांजी ख्वाहिश त हलवा सीरा अव्हांजी ख्वाहिश त हलवा सीरा तमां असांजी न भोर आहे क़ुरान तोते जियां रटियो अथई ऐं मौलवी मूंखे चयो त ॻाल्हि आहे त भई तूं सॼो मुंहिंजो तस्बीह छो थो पढ़ी त अलाह जो ज़िक्र आहे भली ॻाल्हि आहे मुंहिंजो हाणे अलाह आहे ऐं चई तूं त टके पैसे ते कावड़जे थो मुंहिंजो मूंखे सम्झ में कान थी अचे मां दलील खां सवाल नथो ॻाल्हायां त असां लाइ ख़तमा ऐं जुमाणा मां उहो बंदि ई छॾे थो तव्हांजे करे खुशामद इंसान साईं चए थो त इन करे ॿुधायांसि थो त खुशामद इंसान ख़ुशि थिए थो टके ऐं पैसे ते ॼण रुसे थो ख़ुदा त बेनियाज़ आहे उनखे कंहिंजे उन्हनि शयुनि जी ज़रूरत कोन्हे त खुशामद इंसान ख़ुशि थिए थो टके ऐं पैसे ते ॼण रुसे थो पोइ अलाह तो वारो आहे वॾेरो अलाह मुंहिंजो त और आहे क़ुरान तोते जियां रचियो अथई कयो न दिलि सां त दौर आहे ऐं असां लाइ ख़तमा ऐं जुमाणा असां लाइ ख़तमा ऐं जुमाणा असां ते टोया रखे ई पीराणा क़बर छॾाई न पंहिंजी मुल्ला अबे मुंहिंजे ते ज़ोर आहे क़ुरान तोते जियां रचियो अथई कयो न दिलि सां त दौर आहे ऐं असांखे जेजार कीन हाणी असांखे जेजार कीन हाणे जुबाई जाने अलाह जाने असांखे जेजार कीन हाणे जुबाई जाने अलाह जाने छॾियासीं दोज़ख क़बर जा उल्का फज़ूल तुंहिंजो ई शोर आहे क़ुरान तोते जियां रटियो अथई कयो न दिलि सां त दौर आहे साह हिक हिक जी क़ीमत तव्हांजे लाइ साह हिक हिक जी क़ीमत भरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे हाल उन ॿार खां छा पुछो था हाल उन ॿार खां छा पुछी थो मां जंहिंखे ॼणे भई मरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे ऐं ॼणण खां पोइ मारिया वञूं था ॼणण खां पोइ मारिया वञूं था मरण खां पोइ पुछाणो वरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे पंहिंजे साहनि जा वारिस ई न आहियूं पंहिंजे साहनि जा वारिस ई न आहियूं लज़तुनि ते बि दोज़ख खरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे बेवसीअ जो तमाशा ई आहे बेवसीअ जो तमाशा ई आहे होॾां वन्हनि जी हामी भरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे किथ त फाका कशी घर जो भाती किथ त फाका कशी घर जो भाती किथ त खाधे मज़ा आखिरी आहे ज़िंदगी आहे या मश्करी आहे ऐं हर अमल जो ज़िम्मेवार माई
हर अमल जो जिम्मेवार माई केडी लेखक जी कारीगरी आ जिंदगी आहे या मश्करी आ मुका डाहप फुरे छट भाई मुझे डाहप कई दिलचरी आ जिंदगी आहे या मश्करी आ साह हिक हिक जी कीमत भरी आ हाणे इजाजत करो जॾहिं जट तोते हुकुमरान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र शियो बि काफ़र ऐं सुन्नी बि काफ़र मस्जिद मज़ा अहिड़ा ऐलान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं असांजे समाज खे तबाह कंदो आहे हिकिड़ो मुबल्लिग यानी वाइस कंदड़ तकरीर कंदड़ मुकर्रर ऐं ॿियो कलम धणी इहे इन्हनि जे महिनतुनि सां समाज जुड़ंदा बि आहिनि समाज तबाह बि थींदा आहिनि पर जॾहिं कलमकार जे बैन में बेग़ैरताई जी मस भरिजी वञे त समाज तबाह थी वेंदो आहे सो उन्हनि इहे कैंसर आहिनि समाज जा नासूर आहिनि समाज जा जिन माण्हुनि खे ॿुधो वञे ऐं ग़लति प्रचार कनि सत्यानास क़ौमुनि जो थींदो आहे तॾहिं लेखक मुबल्लिग बि दरबान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं को इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो जॾहिं को मिस्कीन का मज़दूर का बेवा औरत पंहिंजे बच्चनि जो पेट भरण लाइ पंहिंजी इज़त खपाए थी मानी ख़ातिर उन वक्त जो हुक्मरान सां ज़रूर ॻाल्हाइजे जॾहिं हक़ इंसाफ़ जूतनि सां थुॾिबो जॾहिं मुल्ह इज़त संदो नान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं पहिरां तस्बीह हाजी निमाज़ी पहिरां तस्बीह ऐं हाजी निमाज़ी ॾाढ़ी हुजे पोइ मुस्लमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा सॼो ॾींहुं घर में जे फंजंदे खटोला रुगो ॾींहं जा ख़्वाब महिमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़लिसी में जॾहिं इल्म वारा नबी साईं जो हिकिड़ी हदीस आहे त वक़्तु हिकिड़ो अहिड़ो ईंदो जो ना अहल माण्हू बिल्डिंगूं ठाहींदा पछाड़ी जी नबी साईं जी हदीस आहे त पछाड़ी जी निशानियुनि मां हिकिड़ी आहे त ना अहल माण्हू वॾियूं बिल्डिंगूं वॾींदा जॾहिं इल्म वारा मरनि मुफ़लिसीअ में ऐं रेठार बकरार धनवान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं धरती लुटण लाइ विढ़नि चोर चोटूं वरी वोट ॾींदड़ बि नादान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणिबो जॾहिं अणपढ़ियो आहे उस्ताद बणिबो पढ़ियल पेट ख़ातिर परेशान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ख़ुशामद जी बुछड़ी बीमारी में फाथल बचा कीअं तुंहिंजा फने खान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदी मतां धी पढ़ाई जो गैरत न रहंदी कमज़ोर एॾा जे ईमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा ऐं कई माठ थींदे मुनाफ़िक़ जुबाई तारीख़ में तो ते अरमान थींदा त छो कोन नस्लनि जा नुक़सान थींदा जॾहिं जट तो ते हुकुमरान थींदा अल्लाह ताला सभु ख़ुशि करे ऐं तव्हांजा मोहबतुनि जो मोटुनि जो इंतिहाई घणो फुराए थो हक़ जो जीअं